अल्लाह फरमातो इन कुरान पाक के अंदर एडो तरोबा एडो तपावरा जेकरे असा इन कुरान के जबलन ते नाज़िल कयो हा ओए जबल भी कुरान पाक जो रोबई कुरान पाक जो ताबदार से करे सगन हा ओए जबल भी जरूर थी वजन हा पर अल्लाह फरमातो इन्नहु कान ज़लूमन जहूला है कुरान पाक के इंसान अपने सीने के अंदर महफूज फरमायो वो इंसान मेरा जालिम भी हो मेरा जाहिल भी हो रब्बे जुल जलाल कुरान जरे पूरे इंसान के दिल के अंदर आयो यो इंसान हकीकी इंसान बनो इन इंसान में हकीकी इंसान था जरे रब जो कलाम सीने के अंदर महफूज अल्लाह के कलाम कायनात सदा नबी मोहम्मद मुस्तफा फरमायो अल कुरान हुज्जतुल लक औ अलैक कुरान या तो लाइ सुभान दी बनबो या तुझे मथा गवाही दी दो जेकर तो कुरान पाक के पंजे सीने सा लातो हुंदो कुरान पाक तो अदब कयो हुंदुई एहतराम कयो हुंदुई यो कुरान पाक तो जना क्या बजरी सुभान दी बनबो पर जेकर तो दुनिया के तख्त से कुरान पाक के ढोई कोनो तो यो कुरान पाक का वजह दिहाड़े रब की दरबार में तुझे मदा शाहिद बनो मुझा अल्लाह ऐसे शख्स दुनिया के तख्त से मुझे करे ज़ियारत की कुरान पाक अजीम किताब है कायनात सरदार नबी इमाम अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कायनात सरदार नबी मोहम्मद मुस्तफा फरमायो फरमायो जे दिल में कुरान पाक ना करें अल्लाह रसूल फरमाया कुरान आप आज करा करा पर जे दिल में कुरान को कल बैतुल खल्क हुजूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया ओ आ दिल ये आज फिटल कर बैरान कर दोवा जे में दिल में कुरान ना है वो फिटल बैरान करवा करो उलमा इकराम कहते हैं कि माह रमज़ान मुबारक जो महीनो हो माह रमज़ान मुबारक के अंदर महल्ले के मस्जिद के जमात किए पेश इमाम साहब के जो सही माह रमज़ान मुबारक जो महीनो आ अज इफ्तार अवाम वोट हली कयो शाम जो टेम जो पेश इमाम साहब जरे कुरान पाक जो कदमों पढ़ी करे उन्होंने बैठक में इफ्तारी जे लाइ वियो कुरान पाक पढ़ी बस गई इफ्तारी जो टाइम जो हेरा पेशमाम के आज़ान का फिर वो नमाज जो इख्तियार हूंदो होॾे पेश इमाम जमाती घर वियो इफ्तारी जो सामान खणी पेश इमाम खे ॾिनई हाणे बैठक में पेश इमाम अकेलो वेठो आहे इफ्तारी भी करे पियो वरी साम्हूं टेबल ते कुछ ढोकड़ भी पया हा पेश इमाम अकेलो वेठो आहे इफ्तारी भी करे पियो अचानक आज़ान आई इफ्तारी थी आज़ान को फिल्म और तकड़ पकड़ में पेश इमाम जल्दी जल्दी वरी मस्जिद आयो छाजे करे मस्जिद में वञा नमाज पढ़ाया तकड़ में जो मस्जिद में आयो नमाज पढ़ाए बस गए हेड़ा घर वाला आया बैठक में ॾिठो त मानी बिमोरी साहब अध खाधी आहे टेबल ते जेके पैसा पिया हा उहे आहिनि कोन काॾे विया जमाती घरवारी उनजो उर्स पाण में डिस्कस पिया कनि पैसा रखिया पिया टेबल ते काॾे विया मोल साहब मानी अध में खाधी आहे अध खाधी अध कान शायदि इहे पैसा मोल साहब खणी पंहिंजी सोची ख़ैर जमाती पूरा 12 महीना था उन जमाती मोल साहब चयो कोन असांजा पैसा खणिया पर ख़ैर जमाती की शक थी तो साईं पैसा खणी वही पूरा 12 महीना था साॻियो जमाती वरी पेश इमाम साईं अॼु असांजी इफ्तारी अवान असां वटि इफ्तारी कंदा इफ्तारी जे लाइ साॻियो पेश इमाम वेठो जमाती वेठो आहे वो जमाती जो पेश इमाम के चवे साईं हिकिड़ो अर्ज़ु कयां जे अवां मूंखां नाराज़ न थींदो आहे ॻाल्हि कयां पेश इमाम जा पुट छा थो चवे
जैसे अॻे साल तव्हां इफ़्तारी ते आया हो टेबल ते 2 रुपया पिया हा, कुझु पैसा पिया हा, तव्हां तकड़ पकड़ में उथी इफ़्तारी करे हलिया वियो। असांखे डाउट आहे, असांखे अवां में थोरो शक आहे, पर जे अवां पैसा कनि तव्हांखे बख़्शनि, पर असांखे थोरो शक थी पियो आहे, थोरो ॿुधायो त सही। हुन पेश मां वञे पेर मां ज़मीन छिराइजी वई। जे हाय अफ़सोस आहे, पेश मां चयो क़ुरान शरीफ़ किथे आहे, जो मथे पियो आहे, जलाए ॾियो। पेश मां वञो क़ुरान शरीफ़ जलातो, लाए जो बाटो जो पहिरियों खोले त उहे पैसा वञनि पिया खणी जे अफ़सोस मूंखे इहो आहे जो सॼे साल में तव्हां क़ुरान खोले कोन ॾिठो आहे, जो तव्हांखे पैसा मिली वेंदा सॼे साल उते शुरू कयो वेठा, सॼे साल में तव्हां क़ुरान खोलियो ई कोन्हे को। बेशुमार मुंहिंजे दर्शन में रोज़ इफ़्तार पे कयो, पर मुंहिंजो ॿार अंदरि खां मिठास पी करे लॻे पियो हुया, मुंहिंजो पैसा पिया ॾिननि टेबल ते मथां को ॿार खणी वञे, हे वरी मूंखे सम्झ न चोर आहे, तंहिंजे करे पैसा खणी करे मूं क़ुरान शरीफ़ में पाटे में विझी अॼा ऐं क़ुरान शरीफ़ मथे रखी ऐं हलियो वियुसि। मुंहिंजो ई घर जा भाती क़ुरान शरीफ़ खोले ॾिसंदा, पैसा खणी वठंदा, पर अफ़सोस आहे तव्हां सॼे साल में क़ुरान ॾिठो। ऐं असांजे मुस्लमान किथे पहुती क़ुरान शरीफ़ खे ॿार पिया थो ॾिसण जे लाइ तयारु कयो, ज़ियारत करण जे लाइ तयारु कयो। हिकिड़ो हिकिड़ो हर्फ़ हिकिड़ो हिकिड़ो अखर अल्लाह जो क़ुरान जो बरकत ॾेई रहियो था। काइनात जे सरदार ने फरमायो अलिफ लाम मीम, अलिफ ते जुदा करे जुदा गुनाह माफ़ कर, ऐं लाम ते जुदा गुनाह माफ़ कर। अलिफ लाम मीम जो 30 नेकियूं मिलनि, 30 गुनाह माफ़ कर, जन्नत में 30 दर्जा एॾो मक़ाम क़ुरान। हारून रशीद जे दौर में हिकिड़ो खातिब हुयो, फर्स्ट क्लास किताबत कंदो हो, हुनजो कमु हो लिखाए करणु, कॾहिं कहिड़ा किताब लिखंदो हो, कॾहिं तौरात लिखंदो हो, कॾहिं इंजील लिखंदो हो। हारून रशीद हुन कातिब खे चयो त तुंहिंजी किताबत ॾाढी सुठी आहे, ॾाढो बहितरीनु लिखंदड़ आहीं, मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे तूं इस्लाम क़बूल कर, तोखे नौकिरी मिलिया थो, तोखे छोकिरी मिलिया थो। हुन माण्हू कातिब जेको फर्स्ट क्लास किताब कंदो हो, हुन इनकार करे छॾियो। काफ़ी साल गुज़रिया, उहो साॻियो माण्हू हारून रशीद वटि आयो जे उब्सुत बियदिक या अमीरुल मोमिनीन लिउबायिउक, ए अमीरुल मोमिनीन पंहिंजो हथ ॾिघो कर तुंहिंजे हथ ते दस्ते बैयत थिया। अमीरुल मोमिनीन फरमायो, हारून रशीद चयो तूं उहो पहिरियों माण्हू आहीं, तोखे मूं पहिरियां छोकिरे जी विलादत कई, नौकिरी जी विलादत ॾिनी, तो ॿिन्ही खे ठुकराए जो इस्लाम क़बूल कोन कई, अॼु तो पाणे ॼाणे आयो आहे छा सबबु आहे। उहो कातिब चवे थो जॾहिं तव्हां मूंखे दावत ॾिनी हुई, उन्हनि खे मथे इस्लाम जी क़ुरान जी बुख त मुंहिंजे दिलि में कान हुई, जॾहिं क़ुरान जी इज़त ऐं अज़मत ॾिठी अथमि, हाणे तव्हां वटि हली आयो आहे त मूंखे मुस्लमान हारून रशीद कीअं बि चई कि अव्हांखे घबराता हूं किताबत कंदो या लिखत कंदो, खोड़ किताब लिखो, तौरात लिखियो, किथे पहिरियों ॻाल्हियूं, किथे तौरात जूं ॻाल्हियूं खणी करे जॾहिं उनजे साम्हूं रंगी खे पेश कयो, ॾाढा मूंखे इनाम ॾिनऊं। ज़बूर लिखियो, किथे पहिरियूं ॻाल्हियूं, किथे उन्हनि ॻाल्हियूं, जॾहिं उन्हनि जे पढ़ंदड़नि खे ॾिनमि, ॾाढा मूंखे इनाम ॾिनऊं। दिलि में सोचियुमि त क़ुरान शरीफ़ लिखां, हीउ मुस्लमान जो किताब आहे, क़ुरान पाक लिखां, मूंखे वॾा इनाम ॾिना। जॾहिं मूं क़ुरान पाक लिखणु शुरू कयो, सिर्फ़ु हिकिड़ी जाइ ते ज़ेर हुई, हुन जाइ खे मटाए मूं ज़बर ॾिनी, हाफ़िज़नि जे साम्हूं क़ुरान खणी वियुसि, पेश कयो मान, मुहम्मद जी किताब कलामुल्लाह क़ुरान जी ख़िदमत कई आहे, लिखियो आहे, किताबत कई आहे। हाणे मूंखे ॾाढा इनाम इकराम ॾियो। हाफ़िज़ जॾहिं क़ुरान पाक पढ़ियो, क़ुरान पाक पढ़ी करे इनामत कोन ॾिनो, ॾाढा पातल, ॾाढी मूंखे मार ॾिनो। चयो हिन जाइ ते ज़ेर हुई तो ज़बर ॾिनी आहे, हिन ज़ेर ज़बर जे करे मूंखे ॾाढी आमद मार ॾिनी।
सॼी उसमें किताबनि में रदो बदल थी सघे थो, पर हीउ क़ुर उहो आहे जो रब फरमायो इन्ना नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। हिन क़ुर खे नाज़िल बि असां कयो आहे, हिन जी हिफ़ाज़त बि असां पाण कयूं।